ترضى الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد قال الله عز وجل في محكم تنزيله وبعد ولسوف يعطيك ربك فترضى وقال الله تبارك وتعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانهر إن شانئك هو الأبتر وقال سبحانه وتعالى في مقام آخر سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى हर किस्म जे हम सना वॾाई ऐं वाखाण तारीफ़ ऐं तस्बीह अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे ज़ात खे जुगाए जेको रब्बे काइनात हिन कुल काइनात खे पैदा करण ऐं इन जे निज़ाम खे संभालण में तन्हो तन्हा वाहिदो यकता आहे जेको रब्बुल आलमीन हिन कुल काइनात खे पैदा कंदड़ आहे इन जे इंतिज़ाम ऐं निज़ाम खे संभालींदड़ आहे हर हिक जे ज़िंदगी जो मालिक आहे ऐं हर हिक खे उन जे मौत उन जे टाइम ते ॾींदड़ आहे हर हिक जे रिज़्क़ रोज़ी जो मालिक आहे जंहिंखे जेको चाहे उहो अता करे उहा उन जी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहे पुटड़ा ॾे जंहिंखे चाहे धीअरूं ॾे जंहिंखे चाहे बे औलाद करे ऐं रब्बुल आलमीन मुख़्तार कुल आहे हर शइ ते उनखे इख़्तियार आहे उन खां पोइ लातादाद दुरूदो सलाम बेहदो हिसाब दुरूदो सलाम सलातो सलाम इमामुल अव्वलीन वल आखरीन शफ़ीउल मुज़नबीन रहमतुल लिल आलमीन हज़रत जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे ज़ात जे लाइ इंतिहाई प्यारा दोस्तो प्यारा भाइरो काफ़ी अरसे खां बाद में एक वॾे टाइम खां बाद में हिकिड़े वॾे वक़्त खां बाद में अॼु हिकु दफ़े ॿीहर ॻोठ जान मोहम्मद कलोई जे हिन फ़क़ीर पाड़ा में हिन बिलाल मस्जिद में मूंखे यादि आहे तक़रीबन 10-11 साल अॻु जी ॻाल्हि जॾहिं असांजो प्यारो दोस्त मोहतरम शरीफ़ कलोई साहब रहमतुल्लाह अलैह जॾहिं जीअरो हो ऐं हिन दुनिया मां वीचारो
इंतकाल करे वियो। रब्बुल आलमीन हुनजी कामिल मग़फ़िरत फ़रमाए, हुनजे दर्जात खे बुलंद फ़रमाए। ऐं असांजो ही प्यारो दोस्त जेको असांजे साम्हूं मौजूदु आहे, उनजो भाउ मोहतरम रफ़ीक कलोई, गुलज़ार भाउ मौलाना अली हसन कलोई, अब्दुलसत्तार कलोई, हाफ़िज़ यूनस कलोई, इन सभिनीनि दोस्त अहबाबनि सां हिकु तमामु पुराणो ताल्लुक़ आहे। हिन जान मोहम्मद कलोई जे हिन जामे मस्जिद में कई दफ़ा अचण जो मौक़ो मिलियो। परवरदिगार जे एहसान कि जंहिं रब्बुल आलमीन हिकु दफ़े ॿीहर तव्हां असांखे मिलायो आहे। अॼोके हिन मजलिस ऐं महफ़िल में कुझु मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अव्हां जे साम्हूं पेश कंदुसि, जंहिंमां मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहा आहे त मुंहिंजी बि इस्लाह थिए, अव्हां जी बि इस्लाह थिए। जंहिंजो मक़सदु इहो आहे त मूंखे बि नॉलेज मिले ऐं अव्हांखे बि इन मां कुझु हासिलु थिए। ऐं उन खां पोइ परवरदिगार खां इहा ई दुआ आहे कि रब्बुल आलमीन असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छो जो तक़रीरूं त असां तमामु डिघियूं डिघियूं ॿुधंदा आहियूं ऐं असीं डिघियूं डिघियूं तक़रीरूं कंदा बि आहियूं। जंहिं शइ जी असांजे मुआशिरे में खोट आहे उहा आहे अमल जी। सिर्फ़ु ॻाल्हियुनि जे हद ताईं महदूद आहियूं, ॻाल्हियूं कंदा आहियूं, ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं, ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं, पर अमल जे मैदान ते असीं पसे पुश्त आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दिली दुआ आहे कि परवरदिगार असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि, हिन महीने जे हवाले सां जेको इस्लामी तारीख़ जे कैलेंडर में ही महीनो रजबुल मुरज्जब आहे, ही उन 4 महीननि मां हिकिड़ो महीनो आहे जंहिंखे रब्बुल आलमीन हुर्मत वारो करार ॾिनो आहे। इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाहि यौम ख़लक़स समावाति वल अर्ज़। सूरत तौबा जा ही लफ़्ज़ कि रब्बुल आलमीन क़ुरान करीम में इरशाद फ़रमाए थो कि रब्बुल आलमीन वटि महीननि जी ॻणप, महीननि जी तादाद 12 आहे। मिनहा अरबातु हुरुम, उन में 4 महीना हुर्मत वारा आहिनि। हाणे इहे 4 महीना हुर्मत वारा आहिनि, इहे कहिड़ा आहिनि? जेके माण्हू हदीस जा मुनकर आहिनि उहे कॾहिं बि इन 4 महीननि खे साबित नथा करे सघनि। तंहिंजे करे क़ुरान खे सम्झण जे लाइ हदीस खे वठणु, हदीस जो सहारो वठणु इंतिहाई ज़रूरी आहे। क़ुरान ऐं हदीस ॿई हिक ॿिए जे लाइ लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। जेके माण्हू सिर्फ़ु क़ुरान जो दावो कनि था, हदीस खे नथा मञनि, मुंहिंजे सम्झ जे मुताबिक़, मुंहिंजे इल्म जे मुताबिक़ हू कॾहिं बि क़ुरान करीम ते अमल ई नथा करे सघनि। क़ुरान जे कंहिं बि मामले खे सम्झी नथा सघजनि, छो जो क़ुरान खे सम्झण जे लाइ हदीस इंतिहाई ज़रूरी आहे। हिते रब्बुल आलमीन क़ुरान करीम में ज़िक्र कयो आहे कि रब्बुल आलमीन वटि महीननि जी तादाद 12 आहे। ऐं उहे 12 महीना कहिड़ा आहिनि? उन 12 महीननि जी ख़बर किथां खां पवे? उहा 12 महीना असांखे केरु ॿुधाए? उन 12 महीननि में जेके 4 महीना हुर्मत वारा आहिनि उहे कहिड़ा आहिनि? हदीस जे किताब सहीहुल बुखारी में इमाम बुखारी रहमहुल्लाह इन आयत जी तफ़सीर में हज़रत उक़बा बिन आमिर रज़ी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान वही जा लफ़्ज़, इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन मिनहा अरबातु हुरुम सलासुन मुतवालियातुन। नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था कि रब्बुल आलमीन वटि महीननि जी तादाद 12 आहे। उन में 4 महीना हुर्मत वारा आहिनि, 3 महीना लगातार आहिनि, 3 महीना हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। सभिनी खां पहिरें ज़ुल्क़ादा व ज़िलहज्जा, हिकु ज़ुल्क़ादा जो महीनो, ॿियो ज़ुलहज जो महीनो, वल मुहर्रम ऐं 3 महीनो मुहर्रम जो, यानी साल जे पिछाड़ी जा 2 महीना ऐं इस्लामी कैलेंडर जो पहिरियों महीनो। इहे 3 महीना लगातार जेके आहिनि इहे हुर्मत वारा महीना आहिनि। ऐं चौथों महीनो व रजबुल मुरज्जब बैन जमादी व शुअबान, नबी कायनात सल्लम चौथे महीने जो ज़िक्र फरमायो त उहो रजब जो महीनो आहे जेको जमादुल थानी ऐं शुअबान जे विच में आहे। इहो महीनो हिन वक़्तु शुरू आहे ऐं अॼु उनजी शायदि 27 तारीख़ आहे। सभिनी खां पहिरीं इहा ॻाल्हि इन महीने जे हवाले सां, इन महीने जे हवाले सां खोड़ सारियूं बिदतूं,
सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं असांजे मुआशरे में आम जाम ते मशहूर थियल आहिनि। उन में हिकु इहा ॻाल्हि त इन में सलातुर रग़ाइब आहे, उन जे नाले सां इन में बिदआत आहिनि। पोइ 22 रजब ते बि इन महीने जे अंदरि रजबी कोंडा कया वञनि था ऐं माण्हुनि जे साम्हूं इहो तकियो कयो वञे थो, इहो अक़ीदो ॾिनो वञे थो त इमाम जाफ़र अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो वरितो वञे थो। हालांकि इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह आहे, इन जे जनम जो ॾींहुं वरितो वञे थो, इन जे पैदाश जो ॾींहुं वरितो वञे थो। ऐं इन साॻी तारीख़ जे हवाले सां जॾहिं त कंहिं क़िस्म जी का हक़ीक़त कंहिं तारीख़ जे मुस्तनद किताबनि में साबित न आहे, पर इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जे हवाले सां त कुझु साबित न आहे। पर सैयदना हालुल मोमिनीन अमीरुल मोमिनीन 60 लख खां वधीक मुरबा मैल जो हुक्मरान सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हो जी वफ़ात जो ॾींहुं आहे। संदसि इहो आले तशय्यो माण्हुनि जे साम्हूं पंहिंजे ग़लति अक़ीदे नज़रिए खे लिकाईंदे तसव्वुर इमाम जाफ़र सादिक जो नालो वठी करे हक़ीक़त में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे हिकु अज़ीम सहाबी, हिकु अज़ीम कातिबे वही नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे साले सैयदना अमीर मुआविया जी हिन दुनिया तां वञण जी ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। ॿियो इहे रजब जे हवाले सां जेका टीं ॻाल्हि आहे उहा अॼोकी राति जे हवाले सां आहे। 27 रजब मुंहिंजा प्यारा साथियो, मुंहिंजा प्यारा भाइरो, वॾे दिली तवज्जो सां इहा ॻाल्हि ॿुधिजो। मेराज नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हिकु मौजज़ो आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन सिर्फ़ नबी काइनात सल्लम खे मौजज़ा अता न कया आहिनि, इन खां अॻु बि हिन धरती ते पैगम्बर आया, इन खां अॻु बि हिन धरतीअ ते रसूल आया, इन खां अॻु बि हिन धरती ते पेशवा आया। रब्बुल आलमीन हर नबीअ खे, हर रसूल खे उन क़ौम जे मुताबिक़, उन क़ौम जे तौड़ जे मुताबिक़ उन्हनि जे ज़हननि खे हैरत अंगेज़ अंगज में विझण जे लाइ परवरदिगार उन्हनि खे मौजज़ा अता कया। जीअं मिसाल सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे दौर जा अक्सर माण्हू, घणा करे माण्हू जादू जो रुझान रखंदा हुआ, अखियुनि जे धोखे जा हू शिकार हुआ। यानी जेका अखियुनि खे हिकु नज़र अचे उन जे पसे पुष्ट कुझु और हुजे। इहे सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे क़ौम में ऐं उन दौर जे माण्हुनि में आम जाम हुयो। रब्बुल आलमीन सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मौजज़ा अता फरमाए थो। मौजज़ो इहो आहे कि उन जे हथ में काठी आहे, बज़ाहिर त उहा हिकु लकड़ आहे, बज़ाहिर त हिकु काठी आहे, पर जॾहिं उन्हनि खे उन्हनि जे साम्हूं फिटो कई तॾहिं वॾो अज़दहो नाग बणिजे थो। सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे रब्बुल आलमीन मौजज़ो अता करे थो त उहो सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हथ खे पंहिंजे बग़ल में विझनि था। से संदसि चोंडही जे चंड खां वधीक, सिज जी रोशनी खां वधीक उन में चमक आहे, उन में धमक आहे। एतिरे क़दर ख़ूबसूरत परवरदिगार सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे मौजज़ा अता कया। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौर शुरू थिए थो। उन वक़्तु इल्म तिब वॾे उरूज ते आहे। उन वक़्त जा माण्हू वॾा वॾा जेके आहिनि तिब जा माहिर आहिनि। हर हिकु पंहिंजे हिकमत ऐं तिब जा वॾा वॾा करिश्मा माण्हुनि जे साम्हूं पेश कंदा हुया। रब्बे लम यज़ल सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेके मौजज़ा अता कया से उन क़ौम खे हैरत में विझण वारा हुया। परवरदिगार उन मौजज़नि जो ज़िक्र क़ुरान में कई जगह ते कयो आहे। सूरत आल इमरान में रब्बे लम यज़ल उन मौजज़ात जो ज़िक्र कयो आहे। रब्बे लम यज़ल कुरान करीम जे कई और मक़ामात ते भी उन मौजज़ात जो हसीन ज़िक्र कयो आहे कि सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं को गप मझा, को पखी बढ़ाए करे अचे। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे उॾारे त हू उॾरी वञे। सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं को मादरज़ाद अंधो अचे। सैयदना हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन जे अखियुनि ते पंहिंजी नबूवत वारा हथ घुमाए
उन जी अखियुनि जी बेनाई वापसि अचे, को मादरज़ाद कोढ़ वारो अचे। सैयदना ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे नबुवत वारा हथ जे मथां फेरे, उन जी जेका कोढ़ ख़त्म थी वञे, हत्ता के सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिं मोल खे चवनि कि उथी बि, हू उथी बि है। ये सब रब जे हुकुम सां हुया, रब जे क़ुरान जा लफ़्ज़ हुआ। व बिइज़्निल्लाह, रब्बुल आलमीन जे हुकुम सां रब्बुल आलमीन हर पैगंबर के हर दौर जे मुताबिक मौजज़ा अता कया। जॾहिं वारी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम काइनात जे रहबर, काइनात जे रहबर, काइनात जे रहनुमा ॻोठ जान मोहम्मद कलोई फ़क़ीर पाड़ा जे गयूर मुसलमानों वॾे तवज्जो सां हाणे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे शान के पेश कयां थो। वॾे दर्द दिल सां ॿुधिजो, ही नबी को आम नबी ना है, ही रसूल को आम रसूल ना है, ही पैगंबर को आम पैगंबर ना है। तहां जे दिल में, मुंहिंजे दिल में, घरनि में अदड़नि अमड़नि जे दिल में जेका रसूलुल्लाह सल्लम जे लाइ मोहब्बत आहे, या मोहब्बत फितरी आहे। तव्हां असां रसूल खे ॾिठो न आहे, सिर्फ़ रसूल जो नालो ॿुधो आहे, पर इहा मोहब्बत फितरी तौर ते तव्हां असांजे दिलनि में रचियल आहे, तव्हां असांजे दिलनि में बसियल आहे। रसूलुल्लाह जे शान में, प्यारे पैगंबर सल्लम जे मक़ाम में हिकु नुक़्तो त ठहियो, पर हिकु ज़र्रे बराबर बि कुझु ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। छो जो उहो रसूल आहे, उहो असांजो नबी आहे, उहो असांजो पैगंबर आहे। रब्बुल आलमीन हिन पैगंबर जे लाइ वॾो एहतमाम कयो आहे। एहतमाम इन ज़रिए सां है, कुरान करीम सूरह आल इमरान आयत नंबर 81 जा लफ़्ज़ ॿुधिजो। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना। ऐं काइनात ते मोकिलींदड़ मुंहिंजा पैगंबरो, जॾहिं तव्हांखे दुनिया में मोकिले छॾियां, जॾहिं दुनिया में तव्हांजी बासत करे छॾियां, जॾहिं तव्हांखे नबूवत अता करे छॾियां, जॾहिं तव्हांखे रिसालत अता करे छॾियां, तव्हीं दुनिया ते रसूल हुजो। सुम्मा जाअकुम रसूलुन, पोइ मुंहिंजो आख़िरी हबीब तव्हां ॾे अचे, पोइ मुहम्मदुर रसूलुल्लाह तव्हां ॾे अचे। लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना, पोइ तव्हांजी ज़िम्मेदारी आहे त उन रसूल ते ईमान आणिजो ऐं उन जी मदद कजो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हिकु बहितरीन एहतमाम कयो आहे। ही उहो पैगंबर आहे जंहिंजे लाइ दुआऊं वक़्त जो नबी घुरे पियो, वक़्त जो पैगंबर घुरे पियो। उहो पैगंबर भी को आम पैगंबर न आहे। उन रसूल जो नालो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। रब जे क़ुरान में 13 सिपारे में सूरतुल राद खां बाद में सूरतुल हिजर खां पहिरें हिक रब जे क़ुरान में हिकु सूरत आहे। उन सूरत जो नालो सूरत इब्राहीम आहे। केतिरे क़दर हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम रब खे प्यारो आहे। वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला, के इब्राहीम उहो आहे जंहिंखे रब पंहिंजो ख़लील बनाए छॾियो। प्यारा साथियो, प्यारा भाइरो, जेको रब जो ख़लील हुजे, रब जे क़ुरान में जंहिंजे नाले सां सूरत हुजे, वो सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल्लाह जी तामीर करे तो। वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईला रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे बैत हथनि सां बैतुल्लाह जी तामीर कई। बैतुल्लाह ठही करे तयारु थी वियो। हाणे रब्बुल आलमीन मज़दूरी ॾियणु थो चाहे। परवरदिगार जी मज़दूरी जे तौर ते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी चाहत ॾिसो। रब्बना वबअस फीहिम रसूला, कुरान करीम सूरतुल बकरा आयत नंबर 129 जा लफ्ज़ रब्बुल आलमीन इंतहाई खूबसूरत अंदाज में मुखातिब है कि सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम चए तो रब्बना वबअस फीहिम रसूला, ऐ रब्बुल आलमीन अॼु तुंहिंजे ख़लील खे मज़दूरी जे तौर ते तू जो आख़िरी हबीब तो घुर्जे, तू जो आख़िरी रसूल तो घुर्जे। यानी उहो रसूल आहे जंहिंजे लाइ सैयदना इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआऊं घुरियूं। रब जंहिंजे अचण खां अॻु में समूरनि पैगंबरनि खां जंहिंजे अचण जो वाइदो वरितई, हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम
जंहिंजे लाइ नबूवत वारा हथड़ा खणी करे दुआऊं घुरियूं। सैयदना ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम ॾे अचे थो, पंहिंजे क़ौम खे दावत व तबलीग करे थो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॿुधाए थो। क़ुरानी करीम सूरत सफ़ 28 सिपारे आयत नंबर 6 जा लफ़्ज़ कि हाणे सैयदना ईसा अलैहिस्सलाम चए थो याती मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां बाद में हाणे हिन पुने काइनात ते जेको नबी ईंदो उनजो नामे नामी इस्मे ग़रामी सैयदना अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हूंदो। मुंहिंजा प्यारा साथियो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जंहिंजे आमद जूं बशारतूं ॾिनियूं, रब्बुल आलमीन क़ुरानी करीम सूरतुल आराफ में इरशाद फरमाए थो यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। जंहिं रसूल उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी तस्लीम करियो था, जंहिंजे पोइ लद तव्हां बणिया आहियो, यजिदूनहु मक्तूबन इंदहुम फित तौरात वल इंजील। इन जो ज़िक्र तौरात में भी ॿुधंदो, इन जो तज़किरो इंजील में भी ॿुधंदो। रब्बुल आलमीन साबिक़ा किताबनि जे अंदरि, साबिक़ा नबियनि जे सहीफ़नि जे अंदरि जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर करे छॾियो आहे। वो अज़ीम पैगंबर है जंहिंजे ज़ुबान नबुव्वत जा लफ़्ज़ आहिनि अन्ना सय्यद वुल्द आदम वला फ़ख़्र अलैहि। ऐं काइनात वारो, मां पूरे औलाद आदम जो सरदार आहियां। जॾहिं खां आदम हिन दुनिया में वजूद वरितो आहे, जेसीं ताईं आदमियत हिन दुनिया ते आबाद रहंदी, तेसीं ताईं काइनात ते जेके इंसान ईंदा, अना सय्यद वुल्द आदम, मां उन पूरी इंसानियत जो सरदार आहियां। वला फ़ख़्र अलैहि, मां जनाब रसूलुल्लाह सल्लम के इन ते मथां को फ़ख़्र न आहे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतालिक़ हदीफ़नि जे किताब में मौजूद आहे कल क़यामत जे ॾींहुं जहन्नत जा समूरा दर बंद हूंदा। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां पहिरीं जन्नत जे दरवाज़े ते ईंदा। जॾहिं प्यारा पैगंबर जन्नत जे दरवाज़े ते ईंदा, तॾहिं जन्नत जो दारोगाह चवंदो मन अंता अना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं जन्नत जो दारोगाह पुछंदो केरु, चवंदो जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम आहियां। उन ख़ाज़िन जा लफ़्ज़, उन जन्नत जे उन निगहबान जा लफ़्ज़, हुन जन्नत जे हुन चौकीदार जा लफ़्ज़ कि मूंखे इहो ई हुकुम कयो वियो हो कि जेसीं ताईं इहो रसूल जन्नत जे दरवाज़े ते न अचे, तेसीं ताईं जन्नत जो दर न खुलणु घुरिजे। प्यारा साथियो, वो अज़ीम पैगंबर, वो अज़ीम रहबर और रहनुमा जंहिंजे लाइ रब्बुल आलमीन एॾो सारो तसलसल कयो आहे, परवरदिगार हिन पंहिंजे महबूब खे कुझु मौजज़ात कया ऐं उहे मौजज़ा बि अहिड़े शानदार कि रब्बुल आलमीन उन मौजज़नि जो ज़िक्र क़ुरानी करीम में बि कयो आहे। उन में पहिरियों मौजज़ो जनाब रसूलुल्लाह खे जेको अता कयो वियो आहे उहो क़ुरानी करीम आहे, उहो फ़ुरक़ान मुबीन आहे। उहे क़ुरानी करीम जा उहे 30 सिपारा आहिनि, उहे क़ुरानी करीम जा 114 सूरतूं आहिनि, उहे क़ुरानी करीम जा 558 खां वधीक रुकू आहिनि, उहे क़ुरान जा 6600 खां मुतजाविज़ आयतूं आहिनि जेके रब्बुल आलमीन मौजज़े जे तौर ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कया आहिनि। इहा क़ुरानी करीम एजाज़ी किताब है। पूरी दुनिया मिली करे, पूरी इंसानियत मिली करे, जिन बि मिली पवन, इंसाब मिली पवन, समूरा मिली पवन, समूरा मिली करे हिन क़ुरान जे मठ का किताब आणण जी कोशिश कनि, कॾहिं बि नथा आणे सघनि। ही क़ुरानी करीम ला रैब किताब है। वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बिसूरतिन मिन मिस्लिहि वदऊ शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन फ़इन लम तफ़अलू वलन तफ़अलू फत्तकुन नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन। रब जे क़ुरान सूरतुल बकरा जे 3 रुकू जा लफ़्ज़ रब्बे लम शाह फरमाए तो वइन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना। ऐं दुनिया वारो अगर तव्हांजे दिल में अञा भी शक जो को ज़र्रो ऐं पुर्ज़ो बाक़ी आहे, फातू बिसूरतिन मिन मिस्लिहि, हिन क़ुरान जहिड़ी का सूरत आणे ॾेखारियो। दुनिया कुफर जा वॾा वॾा अदीब, वॾा वॾा शुअरा, वॾा वॾा फसीह, वॾा वॾा बलीग, वॾे वॾे जंहिंजे अदब जा चर्चा हुया, जंहिंजी बलागत जा चर्चा हुया, से हथ जोड़े करे पंहिंजा हथ पंहिंजे मथे ते रखी करे
बे आवाज़ बे इख्तियार पंहिंजे ज़ुबान हाल ते चवण लॻा मा हाज़ा कलामुल बशर, ही काइनात ते कंहिं बशर जो कलाम न आहे, ही रब जो उहो एजाज़ी किताब है जेको रसूलुल्लाह जे क़ल्बे अतहर ते रब्बुल आलमीन नाज़िल कयो आहे, जंहिंजी मुद्दत 22 साल 9 महीना 21 ॾींहं आहे। रब्बुल आलमीन एतिरे मुद्दत में जनाब रसूलुल्लाह जे क़ल्बे अतहर ते ये कुरान जूं सूरतूं, आयतूं, ये रुकू, ये पारा, ये जुज़ नाज़िल कया। या रब्बुल आलमीन जे तरफ़ां का हिकु अज़ीम एजाज़ आहे, हिकु अज़ीम मौजज़ो आहे जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता कयो वियो। प्यारा साथियो, उन दौर जा माण्हू ऐं इहो मौजज़ो इन जे करे मिलियो, मां अॻे बयानु करे चुको आहियां, हर नबीअ खे उन क़ौम जे मुताबिक़ उन क़ौम जी तक़ाज़नि खे टोड़ण जे लाइ रब्बुल आलमीन मौजज़ा अता कया। मूसा अलैहिस्सलाम खे मौजज़ा उन क़ौम जे तक़ाज़नि खे टोड़ण जे लाइ, उन्हनि खे लाजवाब करण जे लाइ, उन्हनि खे पंहिंजे हाल ते बिल्कुलु हीणो करण जे लाइ रब्बुल आलमीन मौजज़ा अता कया। सीदना ईसा अलैहिस्सलाम खे उन जे करे जो उन जे क़ौम जा माण्हू वॾा वॾा तबीब हुआ, वॾा वॾा हकीम हुआ, उन जे हिकमतनि जे दरवाज़नि खे बंदि करण जे लाइ रब्बुल आलमीन इहे मौजज़ा अता कया। जनाब रसूलुल्लाह जे दौर जा माण्हू वॾा वॾा फसीह हुआ, वॾा वॾा बलीग हुआ, उन्हनि जे जेको आहे इल्म जा वॾा वॾा चर्चा हुआ, उन जे किताबत जा वॾे उन जे लफ़्ज़नि जा, उन जे लफ़्ज़नि जे पुठियां उन जे मीनिंग ऐं मफ़हूमनि जा वॾा वॾा दास्तान हुया। उन जे दास्ताननि खे दास्ताननि ताईं महदूद करण जे लाइ रब्बुल आलमीन जो ही किताब उन्हनि जे मथां नाज़िल थियो। रब्बुल आलमीन जे तरफ़ां का हिकु अज़ीम मौजज़ो आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सरज़मीन मक्का ते हिकु ॿियो मौक़ो, हिकु ॿियो जेको आहे मौजज़ो मिले थो। उन मौजज़े जो नालो इंशिक़ाक़े क़मर आहे। चंड जा ॿ टुकर थियणु अहले कुफ़ुर जे तक़ाज़नि जे करे, अहले कुफ़ुर जे मुतालबे जे करे, अहले कुफ़ुर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां तक़ाज़ो कनि था, मुतालबो कनि था, बार बार सवाल कनि था, बार बार उन्हनि जी चाहत इहा आहे अवां सच्चा पैगंबर आहियो, अवां अगरि हिन काइनात जा हक़ीक़ी पैगंबर आहियो, अगरि हिन काइनात जा अकेला जेको आहे आख़िरी नबी आहियो, पोइ हिन चंड जा ॿ टुकर कयो। रब जो क़ुरान 27 सिपारो सूरतुल क़मर अॼु बि इन ॻाल्हि ते ऐनी गवाह आहे। इंशिक़ाक़ुल क़मर जो उहो वाक़ियो रब्बुल आलमीन पेश कयो आहे। चंड जा ॿ टुकर थिया, ॿिनि अलॻि हिसनि ते किरिया ऐं वरी करे आसमान में जुड़िया। संदसि अहले कुफ़र पंहिंजे अखियुनि सां इन मंज़र खे ॾिठो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकु अज़ीम मौजज़ो आहे। इन साॻी मक्का जी सरज़मीन ते प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत खां 16 महीना पहिरें या 18 महीना पहिरें या कुछ रिवायतन जेको है तफरीक सां प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिकु ॿियो मौजज़ो करायो वञे थो, जंहिंजे लाइ दुनिया जी तसव्वुर इहा आहे। इहा 27 जी रात है। मुंहिंजा प्यारा साथियो, ख़ाम ख़्याली है। इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ महदूद अमलनि खे महदूद ॾींहंनि ताईं महदूद करण जे लाइ, हिकु खाइण जो सीरनि हलवनि जे लाइ हिकु बहाने खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। संदसि इन जे तारीख़ जे अंदरि इख़्तिलाफ़ आहे, इन जे हुजण जे मथां इत्तिफ़ाक़ आहे। जेको रसूलुल्लाह जे मौजज़ाए मेराज जो मुनकिर आहे, गोया रब जे क़ुरान जो मुनकिर आहे। जेको रब जे क़ुरान जी हिकु पूरी आयतूं इन जे मथां आहिनि। 27 सिपारे सूरत नजम में भी वाक़िया मेराज जो ज़िक्र है। सूरत बनी इसराइल 15 सिपारे जी पहिरीं आयत मुंड शुरुआत खां रब्बुल आलमीन मेराज जो ज़िक्र कयो आहे। जेको इन मेराज जो इनकारी आहे, हू रब जे क़ुरान जो मुनकर आहे। मां त चवां थो रब जे क़ुरान जे आयतन जो इनकार करण त दूर जी बात है, पर रब जे आयतन जे मां हिकु लफ़्ज़ हिकु हरफ जे मथां जेका शद ऐं मद आहे, जेका ज़बर ज़ेर पेश आहे, जेका जज़म आहे, उन खां बि अगरि इनकार करे हुन जो इस्लाम सां को ताल्लुक़ ई नथो बाक़ी रहे। प्यारा साथियो, रब अल क़ुरान करीम में प्यारे पैगंबर जे वाक़िया मेराज के ज़िक्र करे तो सुबहानल्लज़ी, पाक है वो ज़ात, खाइण खां पाक है, पहरण खां पाक है, सुमण खां पाक है, बीमारी खां पाक है,
औलाद खां पाक आहे, घरवारीअ खां पाक आहे, दुनिया जे रिश्तनि नातनि खां पाक आहे, काइनात जे हर शइ जो मालिक आहे, दुनिया जी हर शइ उन जे इख्तियार में आहे। चाहे त हू जेको आहे सियारे जी मुद आणे, चाहे त उन्हारे जी मुद आणे, चाहे त सियारे में वाधारो करे छॾे, चाहे त उन्हारे में वाधारो करे छॾे, चाहे त पुटड़ा ॾे, चाहे त नियाणियूं ॾे, चाहे त बे औलाद करे, चाहे त सिहतमंद करे, चाहे त चरियो करे, दुनिया जी हर शइ उन जे इख्तियार में आहे, उन जे इज़्न में आहे, उन जे हुक्म में आहे। हर शइ जे मथां उहो मालिक आहे। सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही, जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे। रब्बुल आलमीन लफ़्ज़ अब्द खे ज़िक्र करे काइनात जे मथां उन माण्हुनि जो रद्द करे छॾियो आहे जंहिंजो अक़ीदो इहो आहे कि जनाब रसूलुल्लाह सल्लम नूरुम मिन नूरिल्लाह है, अल्लाह जे नूर मज़ा हिकु नूर आहे। रब्बुल आलमीन हुननि जे अक़ीदनि खे बंद करे छॾियो। परवरदिगार जे माण्हुनि जे नज़रियनि जो, माण्हुनि जे माना ख़्यालनि जो वाक़फ़ियत हुअण वारो अलीम बिज़ात सुदूर आहे कि 14वीं सदीअ में अहिड़ा माण्हू ईंदा जेको रसूलुल्लाह जे लाइ नूर हुजण जो दावो कंदा। रब्बुल आलमीन क़ुरान करीम में इन जे करे अल्फाज़ इरशाद फरमाया, सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही, जंहिं सैर करायो पंहिंजे बाने खे मिनल मस्जिदिल हरामी इलल मस्जिदिल अक़सा, मस्जिद हराम खां परे वारी मस्जिद ताईं। मस्जिद अक़सा का मतलब उहा बैतुल मक़दस आहे जेका तमामु परे आहे, परे वारे मस्जिद ताईं सैर कराई। इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हाणे वाक़िआ मेराज ॿिनि हिस्सनि में महदूद जेको आहे तक़सीम आहे। उनजो हिकु हिस्सो ज़मीनी सफ़र जो नालो आहे, हुनजो ॿियो हिस्सो आसमान ते चढ़ण जो नालो आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रूह बिमा जिस्म अगर कयो चयो वञे त इहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ख़्वाब हो। प्यारे पैगंबर सल्लम रूहानी तौर ते विया त पोइ इन जो एतिराज़ करणु, इन जो इनकार करणु अबू जहल जे लाइ ॾुखी ॻाल्हि हुई। अबू जहल खे इहा ॻाल्हि ॾुखी लॻी तॾहिं कि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूह बिमा जिस्म आसमाननि जो सैर करे राति जे हिकु हिस्से में वापसि वञणु, इन जो नालो ई मौजज़ो आहे। इन खे ई एजाज़ चयो वञे थो। इहो ई हिकु दुनिया खां डिफरेंस ॻाल्हि थी वञे थी। इहा ई दुनिया में हिकु अलॻि ॻाल्हि थी वञे कि जॾहिं बानो राति जे हिकु हिस्से में बैतुल्लाह खां बैतुल मक़दस ताईं, बैतुल मक़दस तां 7 आसमाननि ताईं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज कयो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में बि नबियनि खे मेराज कराया विया, उन्हनि जा मेराज ज़मीनी हुया। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ही मेराज आसमानी आहे, हुननि जा मेराज अर्ज़ी हुया। प्यारे पैगंबर जो इहो शान आहे, इहो मक़ाम आहे त प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर पंहिंजी नबुव्वत वारी आंगुर के आसमान ॾे खणे त रब्बुल आलमीन चंड जा टुकर करे छॾे। अगर हू पंहिंजी नबुव्वत वारी निगाहनि खे आसमान ॾे खणे, वो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगर पंहिंजी नबुव्वत वारी अखियुनि खे अगर आसमान ॾे खणे, कद नरा तक़ल्लुब वजहिका फिस समाई फलनुवल्लियन्नका क़िबलतन तरज़ाहा। ऐ जनाब रसूल मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जे दिल जी चाहत इहा आहे, अवां जे दिल जी मुराद इहा आहे, अवां जे दिल जी तमन्ना इहा आहे, अवां जी ख़्वाहिश इहा आहे। अवां इहो था चाहियो त हिन बैतुल मक़दस जे बजाए बैतुल्लाह मुसलमाननि जो महवर मरकज़ बणिजी वञे। ऐं प्यारा पैगंबर, तुंहिंजे हिन अखड़ियुनि जो लाज उनजे करे रखां थो। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला वलसौफ़ युअतीका रब्बुका फतरज़ा। कि तुंहिंजो रब तोखे एतिरे क़दर इनायत कंदो, तुंहिंजो रब तोखे एतिरे क़दर अता कंदो। फतरज़ा, ए प्यारा पैगंबर, तूं राज़ी थी वेंदे जॾहिं तुंहिंजे दिल जी रज़ा, तुंहिंजे दिल जी चाहत, तुंहिंजी मुराद इहा है त मुसलमाननि जो क़िबलो बैतुल्लाह बणिजी वञे। ऐं प्यारा पैगंबर, फवल्लि वजहका शतरल मस्जिदिल हराम, अॼु बि मदीने जे सरज़मीन ते मस्जिद क़िबलतैन ॾेखारींदड़ खे उहो मंज़र ॾेखारे थो
प्यारे पैगंबर जे नबुवत वारू अखड़ियों जने आसमान दे उठियों त रब्बे लम यज़ल तहवील क़िबला जो हुक्म दे छड़ियो है। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुरादन के रब्बुल आलमीन हर दम हर मकाम ते हर जगह ते पूरो कई। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आसमान मेराजी का आसमानी कराए वियो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुख्तलिफ पैगंबर ॾेखारिया विया ऐं उन्हनि जा शबी प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे कौम खे ॿुधाया बि सही। लिनुरियहु मिन आयातिना रब्बुल आलमीन इरशाद फरमाए तो प्यारा पैगंबर तो के सैर करायोसी थी असांजे कले लिनुरियहु मिन आयातिना ताकि असीं तव्हांखे पंहिंजूं निशानियूं ॾेखारियूं पंहिंजा मौजज़ा ॾेखारियूं पंहिंजा जेके आहिनि खुदाई कसम तव्हांजे साम्हूं पेश करियूं। बेशक वो रब्बुल आलमीन सुणंदड़ बि आहे वो रब्बुल आलमीन ॾिसण वारो बि आहे। इन्नहु हुव समीउल बसीर जे लफ़्ज़ जा तर्जुमा कि रब्बुल आलमीन सुणंदड़ बि आहे रब्बुल आलमीन ॾिसंदड़ बि आहे। प्यारा साथियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया। पहिरीं आसमान ॿी आसमान टे आसमान चौथी आसमान अॼो की रात शायद ॻोठनि में एतिरो इहतिमाम न हुजे। हैदराबाद शहर जे गलियुनि ॻोठनि में ॾिठोसीं घिटियुनि में ॾिठोसीं चरागा थियल आहिनि मस्जिदूं ख़ूबसूरत थियल आहिनि। आज़म भाई आज तो हर मस्जिद के बाहर चूना लगाया जा रहा है। भाई क्यों? शबे मेराज है। प्यारा साथियों ख़तीब गलो फाड़े फाड़े करे समूरन के पिया ॿुधाईंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में रब जे विच में पर्दा हटी विया। प्यारा साथियों इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रब जे शान में गुस्ताखी आहे। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार। रब जे ज़ात के का अख नथी ॾिसी सघे रब्बुल आलमीन के हिन वक़्त केर बि नथो ॾिसी सघे जेसीं ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं समूरा जन्नती जन्नत में दाख़िल थी वञनि। पर रब्बुल आलमीन पंहिंजा पर्दा हटाईंदो पोइ हर इंसान पंहिंजे रब खे ईअं ॾिसंदो जीअं चोॾहीं जे चंड के हर को पंहिंजे घर जे आंगण था थो ॾिसे। प्यारा साथियों नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के जन्नत जो सैर भी करायो वियो जन्नत जे हसीन मंज़रनि खे बि ॾिठो ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दुनिया ते मोकिलियो इन जे करे वियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बासत जो मक़सद इहो हो इन्ना अरसलनाका बिल हक़्क़ि बशीरन व नज़ीरा। ऐं प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां खे मोकिलियोसीं इन जे करे बशीरा दुनिया वारनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾे। उहा जन्नत जंहिं जन्नत जे बारे में ज़ुबान वही जा लफ़्ज़ आहिनि मौज़िउ सौतिन फिल जन्ना खैरुम मिनद दुनिया व मा फ़ीहा। ऐं दुनिया वारो जन्नत में अगर हिकिड़े लकुड़ जे रखण जेतिरी भी जाइ मिली वञे मौज़िउ सौतिन फिल जन्ना अगर जन्नत जे अंदर लकुड़ जेतिरी जगह लठ जेतिरी जगह भी तव्हांखे मिली वञे खैरुम मिनद दुनिया व मा फ़ीहा आतु लिबादी सालिहीन। रब्बुल आलमीन इरशाद फरमाए तो मूं तैयार कयो आहे पंहिंजे ॾेबाननि जे लाइ हिकु अहिड़ी जन्नत माला ऐनुन रात वला उज़ुनुन समियत वला ख़तरिन अला क़ल्बि बशर। मूं ॿारनि जे लाइ एतिरी ख़ूबसूरत जन्नत बनाई है एतिरी ख़ूबसूरत जन्नत ठाही है माला ऐनुन रात जंहिंखे कंहिं अख ॾिठी न आहे वला उज़ुनुन समियत जंहिंखे कंहिं कन जी तसवुरनि खे ॿुधो ई न आहे वला ख़तरन अला क़ल्बि बशर जंहिंजो तसवुर ई कंहिं दिलि में न आयो। अहिड़े ख़ूबसूरत जन्नतनि जो मंज़र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे करायो वियो उन जूं ज़ियारतूं ऐं दीदारूं करायूं वियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बासत जो ॿियो मक़सद व नज़ीरा कि प्यारा पैगंबर जहन्नम खां टिॼाड़ींदड़ हुआ। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मतनि खे जहन्नम खां टिॼारियो उन जहन्नम जी होलनाकियूं ॾेखारियूं वियूं ऐं उते जे ख़तरनाक अलमनाक दर्दनाक वहबत हेबतनाक मनाज़िर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾेखारिया विया। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेराज जे मौक़े ते इमामुल अंबिया जो शरफ़ मिलियो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरन पैगंबरनि जो समूरन रसूलनि जो जेके हिन काइनात ते आया जेके हिन काइनात ते नबुवत खणी आया जेके हिन काइनात ते रिसालत खणी आया जेके रब जा कासिद बणिजी करे आया जेको रब जे पैगाम के खणी करे आया रब्बुल आलमीन हुन समूरन जे इमामत जो शरफ़ भी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता कयो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
ॿिए ॾींहुं जॾहिं जो ज़िक्र करे थो, इन मेराज जो ज़िक्र करे थो, अबू जहल खे वट पवनि था, अबू जहल वाइड़ो थी थो वञे ऐं पोइ जेको आहे तमस्सुर कंदे मज़ाक उॾाईंदे सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि वञे थो, ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, अॼु तुंहिंजे दोस्त जा लफ़्ज़ ॿुध, अॼु तुंहिंजे दोस्त जा जुमला ॿुध, अॼु तुंहिंजे दोस्त जा ख़्याल ॿुध, अॼु पंहिंजे दोस्त जा इज़हार ॿुध। हू चए थो राति जे हिकु हिसे में बैतुल्लाह खां बैतुल मक़दस ताईं, बैतुल मक़दस खां 7 आसमाननि जो सिदरतुल मुंतहा ताईं, सिदरतुल मुंतहा खां पोइ जन्नत ऐं जहन्नम जा दीदार ऐं उन जूं जेके आहिनि जन्नत जा ख़ूबसूरत ज़ियारतूं, जहन्नम जूं हैबतनाक मंज़रूं मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु प्यारे पैगंबर जा सहाबी, प्यारे पैगंबर जा साथी, मुंहिंजे अॼोके हिन दर्स जा हाणे आख़िरी लफ़्ज़ पेश पिया थियनि, वॾे तवज्जो तलब सां ॿुधिजो। प्यारा साथियो, प्यारे पैगंबर जे सहाबनि जी जेका ईमान, प्यारे पैगंबर जे सहाबनि जी जेका सदाकत, प्यारे पैगंबर जे सहाबनि जी जेका वफ़ाशारी, प्यारे पैगंबर जे सहाबनि जी जेका कुर्बानी आहे, तंहिंजे बदौलत तव्हीं असीं अॼु मुसलमान आहियूं। प्यारे पैगंबर जो वो सहाबी सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चवे थो, अगर इहो लफ़्ज़ चवण वारो जनाब रसूलुल्लाह है, इहो महराज करण वारो जनाब रसूलुल्लाह है, पोइ मां जी तस्दीक़ कयां थो, वल्लज़ी जा बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही, काइनात ते सच्चाई खणी अचण वारो जनाब मुहम्मद रसूलुल्लाह है, व सद्दक़ बिही, काइनात ते ज़मीन ते हुन जी तस्दीक़ करण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु है। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लखनि सहाबनि पंहिंजे धन मन जी कुर्बानियूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ॾिनियूं, उनजे करे उन्हनि जे दिलि में हक़ीक़ी मोहब्बत ऐं हक़ीक़ी मोहब्बत जी उन्हनि अमली तरीक़े सां इज़हार कयो। तव्हीं असीं अॼु दावा करियूं था, तव्हीं असीं अॼु तक़रीरूं करियूं था, तक़रीरूं ॿुधूं था, तक़रीरूं ॿुधायूं था, महफ़िलूं करायूं था, महफ़िलनि में वञूं था, नालो रखूं था, इस्लाम जो नालो वठूं था, इस्लामी मुमलिकत में रहूं था, सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते, पर पंहिंजे कौल ऐं फ़ेल में जेका तज़ाद आहे उहा ज़मीन आसमान खां बि मथे आहे, उनखां बि चाड़ थियल आहे। मुंहिंजा प्यारा साथियो, ज़रूरत हिन वक़्तु हिन शइ जी आहे कि अमली मैदान में किरदार अदा कयूं। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी हक़ीक़ी तक़ाज़ा आई आहे। मेराज जो असुल पैगाम प्यारो दोस्त अली हसन साहब पेश करे रहियो कि 3 तोहफ़ा मिलिया हुया, उन्हनि में अहम तरीन तोहफ़ो नमाज़ जो आहे। अॼु बि मूं बि पंहिंजे उते जामे मस्जिद जे अंदरि ख़ुतबा जुमा में बि इहो ई पैगाम ॾिनो हो त मुंहिंजा साथियो, असांजी ज़िंदगी में का अहिड़ी राह, अहिड़ो ॾींहुं न अचे जेका बेनमाज़ी बणिजी करे गुज़रिजी वञे, पर ज़िंदगी जा केतिरा विरह बेनमाज़ी थींदे गुज़री विया। कारनि ॾाढ़नि मां अछियूं ॾियारियूं थी वियूं, जवानीअ मां पोढ़ जे ताईं पंध करे आयासूं। मुंहिंजा प्यारा साथियो, ज़िंदगी बेनमाज़ी बणिजी करे गुज़ारियोसूं ऐं मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तस्लीम करण वारा, उन ते ईमान आणण वारा ऐं उन जे खे ॻाइण वारा, उनखे ॿुधाइण वारा, अचो अॼोके हिन महफ़िल जे तवसुत सां इहो पैगाम सोहन ॾियणु चाहियां थो कि अमली मैदान में किरदार अदा कयो। सहाबनि किरदार सां, अमल सां दुनियानि खे फ़तह कयो। अॼु दुनिया में मुसलमान पसे पुश्त आहिनि पंहिंजे बेअमली जे करे। अल्लाह ताला खां दुआ है, परवरदिगार मूं कुछ अदना तालिब इल्म पंहिंजे कम इल्मी जे बावजूद नबी कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान मक़ाम ऐं रजबुल मुरज्जब ऐं हिन इस्लामी तारीख़ जे हिन हवाले सां जेको कुछ किताब सुन्नत जे रोशनी में पेश कयो है, अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जेसी ज़िंदा रखे, इस्लाम ते रखे, जॾहिं मुक़द्दर में ख़ात्मा हुजे तॾहिं ख़ात्मा बिल ख़ैर फ़रमाए। रब्बुल आलमीन जिन साथियुनि हिन प्रोग्राम जो इहतिमाम कयो है, हिन में हिस्सो वरितो आहे, रब्बुल आलमीन हुन जे माल जान में
रब्बुल आलमीन बरकत अता फरमाए। जेके 100 दोस्त जेके अहबाब हिन प्रोग्राम में शरीक थिया, रब्बुल आलमीन उन जी शिरकत के बारगाह में कबूल व मकबूल फरमाए, उन्हनि जे लाइ नजात जो ज़रियो बनाए। असांजे दोस्त जेके हैदराबाद में भी असां सां गॾु आया, अब्दुल कदीर भाई, आज़म भाई, रब्बुल आलमीन मौलाना फजल रहमान, इन सभिनि जो अचण भी पंहिंजे बारगाह में कबूल फरमाए। शुक्रगुज़ार आहियां गुलज़ार भाई, मोहतरम रफ़ीक भाई, मौलाना अली हसन भाई, फ़ाज़िल नौजवान, हिन इलाइक़े जो सूह मौलाना अब्दुल रशीद हरल साहब, जज़ाकुमुल्लाहु अहसनल जज़ा। अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां सभिनी खे जज़ाए ख़ैर फ़ता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।